रखियो हो वो सब नबी सगोरा 1.25 लाख नबी सगोरा अल्लाह के अर्ज का कंत बोला ये तू असा की अता फरमा पर रब करी तो फरमाए तवा के न तवा के शान दिखाण जे ला जाहिर कयो थम पर हिनल के मां पंहिंजे यार जे ला चूंडे रखियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने महबूब जा यार है। सुभान अल्लाह तू यार कंदो आ ते चूंडे कंदो आ एड़ो हुजे जो वफादार हुजे जो साथ छड़े न वने मुसा ब्याई न करे मुझे साथ के भी संभाले मुझे चीजन की भी हिफाजत करे मुसा निभाई दो अचे दुखन सुखन में कम अचे ही तुझो दिमाग आहे त तू पंजो यार एड़ो तो करी जो वफादार हुजे आई ही जके 4 यार आहे ये अल्लाह दिना है न मदीने वाले घोट के। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह से नबी से तो ही 4 यार जेके मां साईं के जा थो मुझे पंजे महबूब सोने के जा थो एक अली का सवा 3 फिरी वीदा हिंसा गद्दारी कंदा हिंसा दुश्मनी कंदा हिंजे बच्चन सा विढ़ंदा हिनन जा हक फबाईंदा हिनन जे हुकूमतन ते कब्जा कंदा हिंजे मुल्कन जे मथा कब्जा कंदा हिन जे दीन के विञाईंदा हिंजे कुरान में हेरा फेरी कंदा हिंजी हदीस के तबाह बर्बाद कंदा इस्लाम जी तस्वीर ही विञाए छडींदा अल्लाह के ते खबर सजी हुजर हुअण खपे हा तो अल्लाह जल जलालो बजे सुने महबूब के सुठा यार जे हा बजे इहे यार दिना है तो साबित है ये 4 यार वफादार यार है हक जा 4 यार। सुभान अल्लाह शान अबू बकर सिद्दीक शान उमर फारूक अतबत शान उस्मान गनी शान मौला हैदर करार असल का वठी अल्लाह तबारक व तआला यो मौचैनी यारन जे लाए सुने महबूब जे हवाले सा फैसलो फरमाए छयो है चलदा है तो बाबा रिश्ता आसमान ते थींदा है आम चवणिया ते रिश्ता आसमान ते थींदा आसमान जो मतलब अल्लाह जे तरफा थींदा है ही अल्लाह के तरफा रिश्ता है ही अल्लाह जल जलालू दिना सोने लाल लतीफ सरकार पुकार फरमाई ये ना बदफा जोर से सुभान अल्लाह। हजरत भिट धनी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जिन इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जदा पाण कयई परवार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सोहे सहाबल सथ में मंज मस्जिद मणियादार पोचा रही चंगा चौधार हुआ है कांदा हबीब से सही फरमायो तो हुआ है कांदा हबीब से मुझा मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में सदो यार गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जत वार कादिर कया कुर्ब जा अली असी इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन यार यार भलारा अल्लाह जल जलालो अज़ल में फैसलो करे छयो वा रब करीम जल जलालो फरमाए पे तो मुझे महबूब जाजे के यार है अशद्दा अलल कुफ्फार काफिरन जे मथा सख्त है रहमा बैनहुम ऐ पंजो पाण में रहमतुल्लाह सुने महबूबन करीमन संजे के भी गड्ढा है
तो अल बैत जलिया साब हुजल अल्लाह जल जलालो फरमाए पियो त अल बैत भी सोने महबूब साण गड असाब सगोरा भी सोने महबूबन करीमन साण गड आयल ऐं इहे पंहिंजो पाण में रहम दिल आयल हिक ॿिए जा दुश्मन न आयल इन्हनि जूं दिलियूं हिक ॿिए सां थधियूं लॻियूं पियूं आहिनि हिक ॿिए सां प्यार मोहब्बत आहे हिक ॿिए खे समझनि भी था त वठनि भी था इहो ई सबब आहे हज़रत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम जिनजा वॾा भाउ सैयदना जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जन शहीद थी विया जंग मूता जे अंदर जॾहिं शहीद थी विया त उन्हनि जी राणी सगोरी बीबी साइण अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्होंने इद्दत पूरी फरमाया पूरे थियण खां बाद हजरत मौला अली मुश्किल कुशा अबू बकर सिद्दीक वट विया ऐं चवण लगा त दोस्त सिद्दीक मुंहिंजी भाॼाई वेठी आहे इद्दत पूरी थी वई आहे परहेज़गार नेकोकार आहे मुंहिंजी दिलि चवे थी त उन्ही जो निकाह तो साण कराया हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन्हें बीबी साण हजरत मौला अली मुश्किल कुशा जी भाॼाई साण निकाह पाण फरमायो आहे उन्हनि सां पाण जिंदगी गुज़ारनि पिया उन्हनि मथां हिकिड़ो शहज़ादो भी ॼाओ जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक मुहम्मद रखियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो नंढड़ो ही हो तो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल थी वयो वा बीबी साइण अम्मा अस्मा साइण मां मुंहिंजा दोस्तो मां हजरत अबू बकर सिद्दीक जे गुज़ारण जी इद्दत पूरी कई आहे जीअं जो इद्दत पूरी कई आहे त हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम जन उन्ही बीबी साइण ॾे पैगाम मोकिलियो मां चाहियां थो त तो साण शादी कया जे राजी हुजी त मूं साण निकाह कर अबू बकर सिद्दीक जी घरवारीअ सां हजरत मौला मुश्किल कुशा पाण निकाह फरमायो बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा इहाई बीबी साइण ही जॾहिं अम्मा साइण पाक दामन सलामुल्लाह अलैहा आखिर उम्र में तबियत में नासाज थी पई त पोइ हजरत अबू बकर सिद्दीक पंहिंजी घरवारी बीबी अस्मा खे मोकिलींदा हुआ त मुश्किल कुशा जे घर में अम्मा साइण तबियत में नासाज आहे तू वञी करे सॼी घर जी ख़िदमत भी कर ऐं मुश्किल कुशा जे शहजादन हसन अमीर हुसैन पाकन की भी खिदमत कर अम्मा पाक की भी खिदमत कर मौला अली जो भी लंगर तैयार कर घर की बुहारी सफाई चंद्र पीहण ये सब कुछ तुझे हवाले आ तो बीबी साण सजो डी है अम्मा साण जे घर में मुश्किल कुशा जे घर में रहती हुई सजो कम मुश्किल कुशा जे घर जो पान बीबी साण फरमाईंदी है दुश्मनियों हुजन हा त कीअं दुश्मन जी घरवारी के बर्दाश्त कजे हा या दुश्मन के पंहिंजी भाॼाई जो संग कीअं ॾिजे हा या दुश्मन जी माई ज़ाल जॾहिं रनड़ थी तो उन्ही सां पाण निकाह कीअं कनि है या दुश्मन के बच्चन के कीअं पाण संभाले हा वो हजरत मोहम्मद जेको अबू बकर सिद्दीक जो शहजादो हुओ जेको अम्मा अस्मा साइण जी औलाद हुओ अबू हजरत मुश्किल कुशा जॾहिं उन्हनि सां निकाह कयो त हजरत अबू बकर सिद्दीक जे उन फर्जंद खे हजरत मौला अली मुश्किल कुशा पाण निभायो पाण पढ़ायो पाण वधायो पाण फैज़ ॾिनो ऐं फैज़ ॾिनो ऐं पंहिंजे क़ौम जो अॻवान कयो मुश्किल कुशा जॾहिं भी जंगल जिहाद ते हलंदा हुआ त अबू बकर सिद्दीक जो शहजादो हजरत मौला अली मुश्किल कुशा जे घोड़े सां गॾु पंहिंजो घोड़ो कटोड़ाईंदो इन्ही हजरत मोहम्मद साईं जो वरी फर्जंद थियो कासिम सुभान अल्लाह केड़ो नालो कासिम हजरत मोहम्मद साईं फर्जंद अबू बकर सिद्दीक जो नालो रखीस मोहम्मद मिठे महबूब जो इस्म रखे हजरत मौला अली मुश्किल कुशा पंहिंजे चईन पुटन ते नालो मोहम्मद रखियो हो सुभान अल्लाह
चईन शहजादन ते मोहम्मद नालो रखियो हुओ हिकड़े पुट ते नालो अबू बकर रखियो बे पुट ते नालो उमर रखियो टे पुट ते नालो उमर रखियो चौथे पुट ते नालो वरी उस्मान भी रखियो हजरत उस्मान हजरत मुश्किल कुशा जो शहजादो ऐं हजरत गाजी अब्बास बई सगा भाईर आहिनि सगा भाईर ऐं करबला मोहल्ला में शहीद थिया हजरत उस्मान मुश्किल कुशा जो शहजादो हजरत गाजी अब्बास जो भाव सगो मां भी सागी बाबो भी सागो गद करबला मोहल्ला में शहीद थिया अब इन्हनि जो मोहब्बत हूं तनह त नालो रखियो हाणे को सिंधी त पंहिंजे पुट जो नालो ज़ियाल हक रखे भाई ज़ियाल हक भुट्टे किरनी फांसी सो असां जो नालो पंहिंजे पुट ते रखंदा मरवान त नालो रखे को मुसलमान पंहिंजे पुट यजीद को रख बाकी वहाबी रखंदा हो चवंदा नी भलारा नारा नाला वहाबी जेके उहे नाला रखंदा हिकड़े वहाबी के जा टे पुट वडे जो नालो रखे मरवान बे जो नालो रखे यजीद टे जो नालो रखे शिमर दस पियो जे त अहल बे जा दुश्मन ही वहाबी आ जंजी जैसा मोहब्बत होंदी उहे नाला रखंदो ना बेशक सुभान अल्लाह शहनशाही विलायत मौलाई कायनात मुश्किल कुशा अबू बकर सिद्दीक के शहजादे हजरत मोहम्मद साईं के निपाए पाढ़े वडो कयो शादी कराई उन्हीं जो फर्जंद थियो कासिम नाले उन्हें कासिम साईं के थी नियाणी नालो रखी उम्मे फरमा इहा उम्मे फरमा हजरत कासिम साईं जी नियाणी इन्हीं सा निकाह कयो हजरत इमाम बाकर साईं इमाम मोहम्मद बाकर जेको शहजादो आ इमाम ज़ैनुल आबिदीन जो इमाम ज़ैनुल आबिदीन शहजादो है हजरत मौला हुसैन अली मुकाम अलैहिस्सलाम जो इमाम बाकर साईं शादी कई हजरत कासिम साईं जी न्याणी सा उन्हीं मजा पुट जाओ नालो रखेस इमाम जाफर सादिक सुभान अल्लाह इमाम जाफर सादिक नालो रखे हजरत इमाम जाफर सादिक रजी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो वाला दानी अबू बकरिन मर्रतैन अबू बकर एक दफो न बल्कि ब दफा मुझो पी आहे मुखे जणियो वठस सुभान अल्लाह वो अहल बैत इमाम मञन था सोने सिद्दीक अकबर जो शान छा है अहल बैत मञन था सोने महबूबन करीम जे यारन जो शान छा है उन जो मर्तबो मान छा है उन जो पान में मोहब्बत आइन अल्लाह जल्ल जलाल जो कुरान बुधाए पे तो रहमा ओ बैनहुम पंजो पान में रहम दिलाइन तराहुम रुकअन सुजदा ओ दिसण वारा तू दिसंदे मुझे महबूब जे यारन के तो सजदे करण वारा होंदा रुकू करण वारा होंदा जिंदगी प्या गुजारीदा इबादत में जिंदगी प्या गुजारीदा रुकू प्या कंदा सजदा प्या कंदा आखिर इन्हनि जो नमाज़ों छाजे करे आयल छा लालच में नमाज़ों हुयो दुनिया जे हासिल करण जे लाइ नमाज़ों हुयो छो जो अज भी मानू के दुनिया जे हासिल करण जे लाइ तबलीगू भी कंदा आहिनि तकरीरूं भी कंदा आहिनि त नमाज़ूं भी पढ़ंदा आहिनि त भांगूं भी ॾींदा आहिनि उन्हनि खे दुनिया त हासिल थी वेंदी आहे पर आखिरत उन्हनि खे हासिल कान थींदी आहे आखिरत उन्हीं खे मिलंदी आहे जेको दीन जो कम करे त अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर करे अल्लाह ताला जे जल्ल जलालो जे रिज़ा जे खातिर दीन जो कम करे मुझा दोस्तों सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन सगोरन जे लाइ अल्लाह
अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तराहुम रुक्कअन सुज्जदा सोना तो ॾिसंदे ते रुकू पिया कंदा सुजदा पिया कंदा दुनिया वारो तो मुझे सुने महबूब जे यारन के ॾिसंदो इबादत में मसरूफ होंदा भला या इबादत छाजे करे था कल अल्लाह तबारक व तआला पान इरशाद फरमायो यबतगून फदलन मिनल्लाह व रिदवाना इन्हीं जे करे इबादत कन था इबादत जो मकसद इन्हनि जो ही हो अल्लाह जल जलालो जो रज़ा मंदो तलब करे रहा है सुभान अल्लाह मथे खणी करे सुभान अल्लाह थोड़ा ही असां फ़कीरनि जी महफ़िल के रंग लगाइण ऐं दुआ ॾियण जे लाइ क़िबला सिंह सैयद हिज़्बुल्लाह शाह साहब दामत बरकातुहुल आलिया तशरीफ़ फरमा थी आहिनि ऐं अहल बैत आले रसूल ॿुधाए रहिया आहिनि त असांजी असहाब रसूल सां मोहब्बत आहे इन मोहब्बत जो सबूत ऐं प्यार आहे जे इन्हनि जे जहिड़ी तरह इन्हनि जे पंहिंजे वॾड़नि मौला अली मुश्किल कुशा 12 इमामनि सगोरल सबूत ॾिनो त असांजी सुहिणे महबूबनि करीम जे चइनी यारनि साण चाहत आहे जी आल भी हेड़े महफिलों को ठाए करे सबूत दई रहा है त मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे चइनी यारन साण असा आले सुन्नत व जमात जे अहल बैतन जो प्यार भी आहे त मोहब्बत भी आहे दुआ कर अल्लाह ताला या मोहब्बत कायम रखे आमीन जो दोस्तों रब्बुल आलमीन जल्ल जलालो असहाबन सगोरन जो शान बयान फरमायो तफसीरन पाकन में दुआ तो अल्लाह जल्ल जलालो जो तफसीर सा बयान फरमायो वल्लज़ीना मअहु जेको मुझे सुने महबूब साण कडाए इनी मजा मुराद हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे अशिद्दा अलल कुफ्फार काफिरन जे मथा सख्त आयल इनी मजा मुराद हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु आयल रहमा बैनहुम पांजो पान में रहमत लायल इनी मजा मुराद सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आयल तराहुम रुक्कअन सुज्जदा तो उनके ॾिसंदे रुकू सजदे में होंदो त इनी मजा मुराद हजरत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम है ना हाथ मथे खड़ी करे मुस्तफा महबूब जा आहिल भलारा चार यार मुस्तफा महबूब जा आहिल भलारा चार यार ऐ जमायत अहले सुन्नत जा सहारा चार यार ऐ जमायत अहले सुन्नत जा सहारा चार यार जजी दिल ठरी हथ मथे खड़ी करे बो बकर फारूक उस्मान अली मुश्किल कुशा जोर सा बो बकर फारूक उस्मान अली मुश्किल कुशा पाक पैगंबर प्यारे जा पगारा चार यार पाक पैगंबर प्यारे जा पगारा चार यार ऐ जमायत अहले सुन्नत जा सहारा चार यार ऐ जमायत अहले सुन्नत जा सहारा
सुभान अल्लाह। अर्श जे पावन मथा जन जा इस्म उगरियल अदा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जरा मेराज ते विसल अर्श जे हर पावे जे मथा मो चईनी यारन जा इस्म मुबारक। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तॾहिं त असां मस्जिदनि में चईनी यारन जा नाला लिखंदा आहियूं। अर्श जे पावन मथा जन जा इस्म उगरियल अदा। फर्श ते हर हंध आहिल हक नारा चार यार। फर्श ते हर हंध आहिल हक नारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा। मुरसलन मिड़नी कई थे तहत लो तन जी तलब। मुरसलन मिड़नी कई थे तहत लो तन जी तलब। ही हबीबे किबरिया जा नाम यारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा। ऐं जमायत अहले सुन्नत दीन जी आहन इमारत जा अदा था बुनियाद चार। दीन जी आहन इमारत जा अदा बुनियाद चार। बिल यकीन ऐं बेगुमा से सखारा चार यार। बिल यकीन ऐं बेगुमा सही सखारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा। चाह चईनी सां रखो ऐं पंज तन सां प्यार पण। चाह चईनी सां रखो ऐं पंज तन सां प्यार पण। पंज परवर जा प्यारा ऐं नियारा चार यार। पंज परवर जा प्यारा ऐं नियारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा। खूब तर खैरुल वरा जा ही खलीफा ए खलील। खूब तर खैरुल वरा जा ही खलीफा ए खलील। नंग परवर नूर निर्मल जा निजारा चार यार। नंग परवर नूर निर्मल जा निजारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा चार यार। ऐं जमायत अहले सुन्नत जा सहारा चार यार। नारे तकबीर। मतलब अगर जोरों से नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया वीर शरीफ। किबला सईद जावेद शाह साहब ने हुकुम फरमायो हजरत किबला सईद मशहूर शरीफ वारन जी करामत ॿुधायो जेका मूंखे ख़बर आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। प्यारे स्टेशन के पर सार गाणी चांडियन जो गोठा है सुभान अल्लाह। उनमें असां जी दरगाह शरीफ जो फकीर रहे तो मुझे हींअर तकड़े ज़हन में नालो विसरे थो उनमें हींअर ते हयात आहे कुराड़ो ना है असां जी उम्र है सुभान अल्लाह। उन फकीर मूंसां ॻाल्हि कई त ओ नातुब पढ़ंदो आहे चई त मूंखे अमड़ जीजल चयो त पुट अॼु में को नात ॿुधा मेरी दिल ठर जे अमर जीजल के ज़ोरड़ा तो जा नात मु उहा पढ़ी जंहिंमें सदहा हजरत मशहूरी शरीफ वारन उन्हनि जे शान में मनकबत पढ़ी हजरत मशहूर शरीफ वारन बुजुर्गनि जे शान ऐं मुहब्बत में ऐं उन में सॾ बि कंदो रहियुसि नात बि पढ़ंदो रहियुसि पोइ जे मां नात पढ़ां पियो सॾ कयां पियो पंहिंजा अर्ज़ पेश पियो कयां त मुंहिंजी जीजल कुराड़ी मां हथड़ा खयां उहा आमीन आमीन पई चवे त मां जो अम्मा खे ॾिठो त हू हथ खयो पई दुआ करे हाणे मां रोआं बि पियो ऐं क़िबला साईं मशहूरनि वारनि बुजुर्गनि खे सॾ बि कयां पियो ऐं मां नात बि पढ़ंदो रहां पियो मां नात पूरी कई अम्मा खे चयो त अम्मा दुआ करी त अल्लाह साईं जेके मैं अर्ज़ किते न क़बूल करे अमड़ जीजल पुठड़ी ठपी मथा चुमिया मां अम्मा दे कदम चुमे अम्मा को आराम करां मां खे सुता हां अया मस सुता हां मां ॾिठा त क़िबला बादशाह साईं पाण आप मेरे ख्वाब जो तशरीफ फरमा आप ख्वाब जो तशरीफ फरमा थिए आप फरमाए त बा इमल तई सद पे कितनी मैं तेरे सब भाई सद सुनिए मैं तेरे सब भाई सद सुनिए न ऐ तू मैं को सब पे कितनी तू जके अल्लाह दी दरबार च अर्ज किते हनी ऐ मैं को वसीला पे किती मैं भी तेरे लाए आमीन आमीन पे किती अल्लाह करे सी त जा मन जा मुरादा पूरा थी शरीफ जा फकीर सबनी दरगाह जा गुलाम सुभान अल्लाह दरगाह जा नौकर सबनी दरगाह जा जेतिरियूं भी दरगाह अहले सुन्नत व जमायत अहले सुन्नत व जमायत जेतिरियूं भी दरगाह सबनी जा दरगाह वीर शरीफ जा सबई फकीर नौकर आहिनि खातिम आहिनि सबनी दरगाह ते वींदा आहियूं सबनी दरगाह जे दरवाज़नि तां दुआऊं वठंदा आहियूं फैज़ वठंदा आहियूं असांखे उतां फैज़ भी मिलंदो आहे दुआऊं भी मिलंदियूं आहिनि प्यार भी मिलंदो आहे उहे बुजुर्ग जेके दुनिया छॾे विया उन्हनि जे मज़ारनि ते बि ऐं जेके हिन वक़्त में हाल हयात आहिनि जेके पंहिंजो फैज़ हलाए रहिया आहिनि असां उन्हनि वटि बि वञी करे उनजो दीदार बि कंदा आहियूं महफ़िल में बि वेहंदा आहियूं दुआउनि जे लाइ बि अर्ज़ कंदा आहियूं इहा तलकीन दरगाह आलिया वीर शरीफ जे सभिनी फ़कीरनि जी इहा ई तलकीन आहे त बाबा ॿियाई न कजो इहो न चइजो त हू हुननि जो पीर आहे ही हुननि जो पीर आहे ही वाणियुनि जो मज़हब आहे त ही हुननि जो ख़ुदा आहे उहे झुकनि असां कोन झुकंदासीं ही हुननि जो ख़ुदा हथ जा पत्थर ठाहियो उन्हनि खे पिया पूॼींदा आहिनि ही हुननि जो ख़ुदा आहे ही हिननि जो असांजो वरी हेॾा ख़ुदा आहे उन्हनि खे पूॼींदासीं ही वाण को तरीक़ो न कयो मुस्लमान जो तरीक़ो कयो मुस्लमाननि वारो सबनी पीरन सां मोहब्बत कयो के फकीर जी गिला न कजो सबनी पीरन दरवेशन सां छो जो सबनी जी मंजिल मदीनो शरीफ आहे सबनी जी मंजिल मदीनो पर रस्तो बगदाद शरीफ वारो हे दस्तगीर जो हथ मथे खड़ी करो रस्तो बगदाद शरीफ जी इहो रस्तो आहे बगदाद शरीफ से पहुतो मदीने पाक में पहुतो को गाड़ी में चढ़ने की जरूरत ना है टिकट वठण की जरूरत ना है पासपोर्ट ठारण की जरूरत ना है शनाख्ती कार्ड ठारण की जरूरत ना है हिन दिल के रुगो सिधो कयो बस ये दिल सोने दस्तगीर जे लाइ हाजिर कयो तो सही तुझा मुरीद है तुझा खातिम तुझा नौकर है तुझो कुल वलियन जे कंध जे मथा कदम मुबारक आहे कुल फकीरन जे मथन जे मथा तुझो हथ मुबारक आहे सोने दस्तगीर से दिल मोहब्बत करे प्यार करे सोना दस्तगीर उन्हें फकीर के खड़ी सोने महबूब जी दरबार में पहुंचाईंदा ऐ मदीने वाला घोट उनके अल्लाह जी दरबार में पहुंचाईंदा ये अकीदो पंहिंजो मजबूत रखो दस्तगीर करामत है ना बुगे फकीर सुभान अल्लाह वे दस्तगीर हाथ मत करके
हज़रत साईं साहिब सबूर मलकानी सबूरन जा फ़कीर आहिनि पातनी जेके मल्लाह फ़कीर वेठा आहिनि हिते इंसान कच्चे में पातनी फ़कीर हज़रत साहिब सबूरन मलकानी सबूरन जा फ़कीर असां उनजे दरवाज़े जा खादिम नौकर उन्हनि जो फ़कीर हो हाणे मूं वटि आयो नालो पुछमांसि लिखी छॾियो हूंदुमि उन मूंखे ॿुधायो वीचारो लठ जे सहारे हले पियो मां चयो भाई छा थियो अथई चई साईं मोटरसाइकिल ते किरियुसि पोइ टंग मुंहिंजी भॼी पई पोइ फ़कीर बुखियो साहिब जेको आहे टंगू कढींदो आहे मां अब्दुल रसूल साईं मां इन खे ॾेखारी हिन मूंखे ॾिसी हथ बथ घुमाए चई बा ॻाल्हि चढ़ियल आहे डॉक्टरनि ॾे वञ मां डॉक्टरनि ॾे वियुसि हुन पटा चढ़िया एक्सरे कया डॉक्टरनि मूंखे पछाड़ी चयो त बा असांजो बस नथो हले ही टंग ठहण जहिड़ी कान्हे का तुंहिंजे सॼी उम्र हाणे खट ते रहणो पवंदी बेवसी थी वियुसि 2 साल खट ते वेठो आहियां चुरण पुरण ख़तम उते सब कुछ थी रहियो आहे सफ़ा बेवस नंढी मुंहिंजी न्याणी मूं उन खे चयो त अम्मा जे मूंखे रोअण अचियो मां पंहिंजो हाल ॾिठो मुंहिंजो ही हाल आहे 2 साल घर वारनि ख़िदमतूं कयूं आहिनि नंढी न्याणी ही मुंहिंजी उन खे चयो त अम्मा वुज़ू करे आ मुंहिंजी न्याणी जे वुज़ू करे आई हाणे आयो मुंहिंजे ख़्याल में 2 हफ़्ता खनि मस्त अथसि दरगाह चढ़ी ते मूं ॻाल्हि ॿुधाई आहे त मुंहिंजी जे न्याणी वुज़ू करे आई वुज़ू करे त मां चयो अम्मा हिते नफ़िल पढ़ बरकातू नफिल पढ़ी 11 कुल पढ़ जी मुंहिंजी न्याणी 11 कुल पढ़िया बरकातू नफिल पढ़ी पूरियूं कई मुंडे ॾिठे मां खट ते मां रोआं पियो मूं चयोमांसि अम्मा हाणे बगदाद शरीफ़ जे तरफ़ पंधड़ो कर विख विख ते सुणे दस्तगीर खे सॾ सुणे दस्तगीर खे सॾ कर 11 कदम खड़ त सही जी मुंहिंजी न्याणी 11 कदम खया विख विख ते सुणे दस्तगीर के सॾ करे मां भी पियो रड़ियूं कया रुआ पियो रड़ियूं पियो कया अम्मा जा चई 11 कदम पूरो थियो ते बीही वञ बीही वई मां जो हाणे हथ खणी हिते सॾ बि कर दुआ भी कर मुंहिंजे सुणे दस्तगीर के सॾ कर त मुंहिंजी मदद करे जी सॾ कया हुन मुंहिंजी न्याणीअ मां रुनुसि दुआ पूरी थी मां मोटी अल्लाह भलाई कंदो चई त मां सुतुसि मूंखे निंड आई ख्वाब जे अंदर मुंहिंजो सुहिणो जवान ॾिठो अची करे लकुड़ मुबारक हथ में मुंहिंजी टंग ते रखियई पाण फरमातो उथी पंध कर उथी पंध कर ख्वाब में मां उथी पुस हिया जो पंध पियो करिया लथ खट ता हेठ टिजी टिजी टंग लुडे डके पई ख्वाब जे अंदर बा पैर रखियो मां हाणे पंध कयो त मां ॿ भी खोखे त मां चयोमांसि तव्हां केर आहियो पाण फरमाए तो हाणे त मूंखे सॾ कया मां उथियुसि मूंखे सूर धूर कुछ भी कोन हो ऐं मां सुबुह जो ही फ़कीर अब्दुल रसूल जे न्यापो मोकिलियो त बाची फ़कीर अब्दुल रसूल पहुची वई मां चयो मुंहिंजी टंग ॾिस त खिली ॾिनई सुभान अल्लाह छा ॾिस आहे सुभान अल्लाह टंग लॻण जहिड़ी कान्हे का ठहण जहिड़ी कान्हे का बाक़ी जेके ॾींहं आहिनि फ़कीर सबुर तहमुल सां इन खट ते गुज़ार बस मां चयो तूं हथ त लाए ॾिस सुभान अल्लाह अबा ठीक है जे हिन हथ लाई त रण निकली सुभान अल्लाह हे अल्लाह तुझी कुदरत मत छा थियो के टंग लगी पई सुभान अल्लाह करे बातनी फकीर मुख नालो विसरियो हाने आई 2 हफ्ता कर मस्त सुभान अल्लाह हां तो जो मामो आ तुम कदू है आओ जो आया नालो छा है नसीर हां अब ये अच्छे निठो शाह सुभान अल्लाह मामो हे जी दस्तगीर अब या गाल सच्ची कही तो का घट वध ते कान कही तो ये है ना न्याणी कही चई वुजू कर उन्हें सन्ना कया सोने दस्तगीर मदद कई सबू जो फकीर आयो हाथ लातई कि वही टंग तो तुझी गठी भैया आठड़ी दई पहटड़ी करे कि बा फकीर हाने अल्लाह को पंधड़ो कर सुभान अल्लाह पर इलाज किथा कई जे इलाज कयो है त जीरानी
जुआन मुझो इलाज कयो मुझो पीर हजरत अल्लाह लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायो त अच्छो बेड़ो आज जो जके काबू लगल हिन की